नाज़रीन ख़बर हवाते पहुचाईंदासीं पनवाकिल मां जिथे गुज़िरियल रात हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। इन जा तफ़सील वालिके था एहसान भट्टी टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। एहसान भट्टी कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल पनवाकिल बैजी थाणे जी हद में गुज़िरियल रात हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान अल्ताफ़ उमर सखर जी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। अफ़सोसनाक वाक़े खां पोइ वारसन लाश पनवाकिल कमिश्नर ते रखी करे धरणो हयो आहे, जंहिं सबबि सिंध ऐं पंजाब ॾे ईंदड़ वेंदड़ जेको ट्रैफ़िक आहे मुकमल तौर मुअतल थी वई। मक़तूल जे वारसन इल्ज़ाम हयो आहे त अल्ताफ़ उमर खे जतोई बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ मुरादा जतोई इजाज़ जतोई ऐं ॿियनि हथियारबंदनि बेगुनाह क़तल कयो आहे। मुराद इल्ज़ाम हेठां आयल मुराद जतोई सोशल मीडिया ते वीडियो बयान ज़रिए चयो आहे त मतिलबु इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि, कूड़ा आहिनि। सिधी ऐं सिधी तरीक़े सां अगरि मूं मथां खून जेको आहे सो ज़ाहिर थिए त मां 10 खून भरण लाइ तयारु आहियां। होॾां DSP मोहम्मद मूसा अपड़ो ऐं बैजी SHO हुसैन खन वाक़े हंधि पहुची वारसनि सां ॻाल्हियूं कयूं, जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं FIR करण जी ख़ातिरी कराई आहे, जंहिं बाद धरणो ख़तमु कयो आहे। जी एहसान भट्टी, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।